अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नअऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिमन खाफ मक़ाम रब्बिही जन्नतान इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोह कलम भी तेरे हैं। कख सड़न पन्न सड़न सड़े सौगा जन रोई रिजायो अल्लाह तन के तो न अचे लतीफ चए करुणा दुनिया में बाबर इते पई धूड़ पाई दई कुता प्या हदन ते गजदई जिस्म सारो फनाह थी विदई। जमात सबरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते भी वही हैं जिनको खुद सरकार बुलाते हैं। अल्लाह तबारक व तआला जे पाक कुरान मां एक आयत मुबारका पढ़िया। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब करीम उन आयत मुबारका जी सही सही माना ॿुधाइण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि तआला अलैहि हिक भेरे महफ़िल में वेठा हा त हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि तआला अलैहि खां कंहिं पुछा कई त ए अबुल हसन खरकानी असांजा मुर्शिद ॿुधाए त हज़रत बायज़ीद बिस्तामी जो चेहरो कीअं हो। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि तआला अलैहि हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि जी औलाद मां आहिनि। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो त बायज़ीद जो चेहरो ईअं हुयो जे बायज़ीद खे ॾिठो हो वो कलमो पढ़े मुसलमान थी वेंदो हो। उन
जेको पांचन का दलील वठे न वो कदा भी पांचो न समझो। वो भरी महफिल में हजरत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि ताला अलैहि के चवण लगो, अबुल हसन खरकानी जे अगर तू या गाल करें तो तबा यजीद बिस्तामी के जेको दिसंदो हो वो कलमो पढ़ी करे मुसलमान थी विदो हो। वो अबू जहल महबूबन जो बार बार दीदार कयो पर मुसलमान को न थियो। हजरत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो, ए मुजा मुरीद जे अगर तू मुखा इहो सवाल थो करे पो इन सवाल जो जवाब भी कन खोले बुध। हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अबू जहल यकीनन डिठो हो ऐं बार बार डिठो हो पर अबू जहल मोहम्मद के कोन डिठो हो, हजरत अब्दुल्लाह जे यतीम पुत्र मोहम्मद के डिठो हो। याने उन इहो तस्लीम कयो त नबी करीम अल्लाह जो रसूल न बल्कि इहो मुझे भाव जो पुत्र आहे। अल्लाह तबारक व तआला जे अगर असां ऐं तव्हां के ईमान जी दौलत नसीब कया या भी खुश नसीबी आहे, पर इन सां गदो गड असां ऐं तव्हां जी खुश नसीबी इहा आहे जो अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां के मोहम्मद मुस्तफा जो उम्मती बनायो। जना क़यामत जो ॾींहुं थींदो त अंबियान जूं सिफ़ूं लॻंदियूं, उम्मतनि जूं सिफ़ूं लॻंदियूं त हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह जी जो मक़ाम एतिरो आहे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खां सिवाय बाक़ी जेके भी नबी गुज़रिया आहिनि सभिनि नबियनि खां मर्तबो हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह जो आहे। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अला नबीना अलैहि सलातु व सलाम क़यामत जे ॾींहुं अर्ज़ कंदा, ए मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त दे त मां महबूबन जी उम्मत जी सिफ़ में वञी बीहां। याने अल्लाह तबारक व तआला जा नबी भी अल्लाह का इल्तिजाम कंदा हा त रब करीम असां के नबी न करे या महबूबन जो उम्मती बनाए मोकिले। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो आ, वलिमन खौफ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको मुझे इश्क का जिंजो साह निकरी वियो, जेको मुझे इश्क मुझे खौफ का जिंजो साह निकरी वियो उन जे लाइ ब जन्नतियूं आहिनि। हजरत उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु जो दौरे मुबारक आ। हजरत उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु जे दौरे मुबारक में एक नौजवान जेको हसीन व जमील आ, वो नमाज जो पाबंद आ, पंज वक्त बा जमात नमाज पढ़ंदो हो। एक ॾींहुं अहिड़ो थियो हजरत उन अल्लाह जे नेक बाने ते एक औरत जी नज़र पजी वई, पर उन जी नज़र गलत शहवत ते करी पई। उन सोचो त मां इन सां हम बिसरी कयां, काश जे अगर ईअं थी पए। उन दिल जी ख्वाहिश के पंहिंजी खादमा सां इज़हार कई। उन चयो को मसलो ई नाहे, इनखे मां तुंहिंजो करे ॾेखारींदमि। त हिकु ॾींहुं अहिड़ो थियो उहो शख़्स इशा जी नमाज़ पढ़ी करे वापसि मोटियो पे आयो त उहा धोती उनखे मिली ऐं चवण लॻी त असांजे घर में मुसीबत थी वई आहे, को घर में असांजो भाती कोन्हे को। अल्लाह जूं हदीसूं ॿुधाइण लॻी, अल्लाह जा फरमाइन ॿुधाइण लॻी त उनखे रहम आयो। उन जे घर जेॾी महिल वई त उन कमरे में उन शख़्स खे छॾियईं जंहिं कमरे में उहा औरत पहिरियों ई मौजूदु हुई। जेॾी महिल उन कमरे में दाख़िल थियो त उन औरत ॿाहिरियां कुंडी ॾेई छॾी। उन अल्लाह जे नेक बाने जेॾी महिल इहो लक़ाह ॾिठो त उहा औरत पंहिंजी ख्वाहिश पूरी करण जे करे उतां उथी ऐं उन अल्लाह जे नेक बाने जे वेझो थी त अल्लाह जो नेक बानो रब करीम जे अज़ाब जे ख़ौफ़ खां बेहोश थी वियो। उहा औरत परेशान थी वई, हाणे अलाए छा थींदो, शायद ही त मरी वियो आहे। पर उन औरत उहा परेशानीअ जी हालत पंहिंजी खादमा खे ॿुधाई, दर खड़काए करे ॿुधाइण लॻी त ही त मरी वियो आहे, हाणे असांजे कंध पजी वेंदो, हाणे असां छा कयूं। त उहा औरत चवण लॻी को मसलो ई नाहे, इहो इल्ज़ाम उते लॻंदो जिथे मरी वेंदो। तूं हिनखे बाहुनि मां वठ, मां हिनखे पेरनि मां वठां, हिन
उनखे ॿाहिरि उछले था छॾियूं त जेॾी महिल ॿाहिरि उछलियो वियो त उनजे पीउ उनजी ॻोल्हा कई। सुबुह थी त ॾिठऊं त उहो हिकु ढेर ते बेहोश जी हालत में पियो आहे। उनजो पीउ जेॾी महिल उनखे घर खणी आयो ऐं पाणीअ जा छंडा हयईं। जेॾी महिल पाणीअ जा छंडा लॻा त उहो अल्लाह जो नेक बानू होश में अची वियो ऐं पुछण लॻुसि पीउ त पुट तुंहिंजी इहा हालत कीअं थी आहे? त अर्ज़ु करण लॻो बाबा जान जेॾी महिल मां इशा जी नमाज़ पढ़ी करे वापसि घर पे आयमि पे त मूंखे हिकु औरत चयो हो त मुंहिंजे घर में मजबूरी थी पई आहे। मां मजबूरीअ जे करे उन औरत जे घर वयसि त उनजी मजबूरी दूर कयां। पर जेॾी महिल उन जे घर वयसि त उन हिकु औरत जे हवाले कयो जंहिं औरत मूंसां ज़नाह करण जी कोशिशि कई त उनजो ओॾी महिल रूह परवाज़ थी। अल्लाह जे ख़ौफ़ में ओॾी महिल जेॾी महिल उन शख़्स जो रूह परवाज़ थी वियो त उहो शख़्स उन पंहिंजे पुट जी जनाज़ा नमाज़ पढ़ाई उनखे दफ़नायो वियो त मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ वियो त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछा कई तुंहिंजो पुट अॼु सॼो ॾींहुं नमाज़ ते कोन आयो आहे। रोई करे अर्ज़ु करण लॻो ए फारूक आज़म मुंहिंजे पुट जो इंतकाल थी वियो आहे, उहो मरी वियो आहे। त हज़रत उमर फारूक पुछा कई उनजो इंतकाल कीअं थी वियो आहे? चवण लॻो यार ए अल्लाह जा प्यारा अल्लाह जे प्यारे नबीअ जा ख़लीफ़ा उनजो इंतकाल हिन वाक़े सां थियो आहे। त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन शख़्स खे चवण लॻो मूंखे उनजी क़बर ते वठी हल। जेॾी महिल हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजी क़बर मुबारका ते विया हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजी क़बर जे मथां बीह करे उन शख़्स खे चवण लॻा अल्लाह जो फरमाना वलिमन ख़ाफ मक़ाम रब्बिही जन्नतान जेको मुंहिंजे ख़ौफ़ में जिंजो साह निकिरी वेंदो आहे उनखे मां रब ॿ जन्नतियूं अता कंदो आहे। ए क़बर वारा मूंखे ॿुधा त रब तोखे घणियूं जन्नतियूं अता कयूं आहिनि। क़बर मां आवाज़ अचण लॻो ए अल्लाह जे प्यारे नबीअ जा ख़लीफ़ा रब भी सचो आहे, रब जो रसूल भी सचो आहे, रब जो क़ुरान भी सचो आहे। रब मूंखे ॿ जन्नतियूं अता करे छॾियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला उनखे एतिरो वॾो तोहफ़ो इनाम ॾिनो उन शख़्स खे हिक खां ॿ जन्नतियूं अता करे छॾियूं। अल्लाह तबारक व तआला इहो मक़ाम तॾहिं असांखे ॾींदो जॾहिं असां ऐं तव्हां दुनिया जी फ़िक्र छॾे करे रब जे इबादत जी फ़िक्र कंदासीं, इबादतनि खे क़ज़ा न कंदासीं, रब जा सचा थी ॾेखारींदासीं त रब जी रहमत हमेशा पंहिंजे बाने खे सॾींदी आहे। बाना तूं मुंहिंजी रहमत खां परे आहीं पर बाना मुंहिंजी रहमत तोखां परे न आहे। तूं तौबा करे त ॾिस तो तूं मुंहिंजे दर ते अच त सही। मां रब गफ़ूर आहे, मां रब रहीम आहे, बाना मां ज़रूर तुंहिंजी तौबा क़बूल कंदसि। हज़रत हुसैन बिन अयाज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको वक़्त जो वॾो धाड़ेल आहे एतिरो त वॾो धाड़ेल जो उहो धाड़ेलनि जो सरदार आहे। हिकु ॾींहुं अहिड़ो थियो हज़रत हुसैन बिन अयाज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे ख़ौफ़ में सची तौबा करे वेठा। जेॾी महिल सची तौबा कयूं त हज़रत हुसैन बिन अयाज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु आलिम सगोरे वटि आयो ऐं उनखे चवण लॻो मूं रब जे ख़ौफ़ में सची तौबा कई आहे, मूंखे ॿुधा त छा रब तौबा मुंहिंजी क़बूल कंदो? मां वॾो धाड़ेल हुउमि, मां एतिरियूं चोरियूं कयूं हुयूं जो कंहिंजे घर में शादी थींदी हुई त मां उन शादीअ जो सामान चोरी कंदो हुउमि ऐं मां वॾियूं वॾियूं चोरियूं कयूं आहिनि, काफ़ी माण्हुनि जूं दिलियूं अज़ारियूं कयूं आहिनि। त उन आलिम चयो जेको रब जो मामिलो आहे उहो रब त तोखे माफ़ करे छॾींदो पर जेके तो बाननि जूं दिलियूं टोड़ियूं आहिनि उन्हनि खां वञी माफ़ी वठणी पवंदई।
हजरत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं महिल उन बाननि जे दरड़नि ते वियो, अल्लाह तबारक व ताला जे बाननि जे दरड़नि ते वञी करे माफ़ी वठणु शुरू कयईं। किन उनखे ख़ौफ़ जे तौर माफ़ी ॾेई छॾी, किन ईअं ई माफ़ करे छॾियो। पर हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हिक यहूदीअ जे दर ते विया। उन यहूदीअ खे चयूं त मां तौबा कई आहे, मूं तुंहिंजी फिलाणी शइ चोरी कई हुई, मूंखे माफ़ कर। त उन यहूदीअ चयो मां तोखे ईअं माफ़ कोन कंदसि। हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ करण लॻो भला कीअं माफ़ कंदे? त उहो चवण लॻो मुंहिंजे घर में 12 साल ड्यूटी ॾे त मां तोखे माफ़ कंदुमि। हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वक़्त जो वली थी करे उन जे घर में 12 साल ड्यूटी कयईं। त हिकु ॾींहुं जेॾी महिल 12 साल पूरा थिया त हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे यहूदीअ चयो त फिलाणे पथरनि में मूं सोन जी थैली रखी आहे, वञी उहा खणी अच। हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेॾी महिल उन पथरनि मां थैली खणी आया त उन यहूदीअ जे हथ में पेश कयूं। यहूदीअ उन थैलीअ जे अंदरि हथ हयो त उन मां सोन निकिरी आयो। उहो यहूदी हज़रत फुज़ैल बिन अयाज़ जे पेरनि ते किरी पियो ऐं अर्ज़ करण लॻो ए फुज़ैल मूंखे बि कलमो पढ़ाए, मां बि मुस्लमान थो थियणु चाहियां। त हज़रत फुज़ैल बिन अयाज़ चयो मां पंहिंजे अमलनि जी माफ़ी वठणु आयो आहियां, मां पंहिंजी ख़ता जी माफ़ी वठणु आयो आहियां ऐं तूं मुंहिंजे पेरनि ते किरी करे चए थो मां तोखे कलमो पढ़ायां, तूं मूंखे कलमो पढ़ाए। हज़रत फुज़ैल बिन अयाज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे यहूदी चवण लॻो ए फुज़ैल रब तुंहिंजी तौबा क़बूल करे छॾी आहे। मूं तौरेत में पढ़ियो आहे त अल्लाह तबारक व ताला जॾहिं बाने जी सची तौबा क़बूल कंदो आहे, अल्लाह जो उहो बानो जे अगरि मिटीअ खे हथ लाहींदो आहे त मिटी बि सोन थी वेंदी आहे। जेकी तूं पथरनि मां थैली खणी आयो हुई उहा दरअसल सोन जी कोन हुई, मूं उन में मिटी विझी करे इहो आज़मायो पे अल्लाह जे अगरि सचो आहे, अल्लाह जो क़ुरान सचो आहे त पोइ तुंहिंजो हथ लॻल थैलीअ खे सोन थी वेंदो। इन थैलीअ में मूं मिटी विधी हुई, तुंहिंजे हथनि जी बरकत सां सोन में तब्दील थी वई। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाननि जे मथां एतिरो त महिरबान आहे। रब करीम असांखे बार बार अल्लाह तबारक व ताला इहो ई सॾड़ा कंदो आहे। रब चवंदो आहे ए बाना तूं रुगो तौबा करे ॾिस तुंहिंजो रब तुंहिंजे मथां कीअं थो महिरबान थिए। अल्लाह तबारक व ताला जो प्यारो नबी मुकर्रम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असां ऐं तव्हां अॼु इंसानी चेहरनि में आहियूं त उन रसूलुल्लाह जी भलाई आहे, उन अल्लाह जे प्यारे नबीअ जी भलाईअ जो सदको आहे। अल्लाह तबारक व ताला जॾहिं कलम खे पैदा कयो, कलम खे हुक्म कयो त ए कलम तूं मूंखे वाहिदुल क़हार लिखजा। कलम हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अला नबीना ताईं अल्लाह तबारक व ताला के वाहिदुल क़हार लिखंदो आयो। जॾहिं कलम हिकु ॾींहुं अहिड़ो थियो त अल्लाह तबारक व ताला कलम खे हुक्म कयो ख़बरदार अॼु मूंखे वाहिदुल क़हार न लिखजा, अॼु मूंखे गफ़ूरुर रहीम लिखजा। कलम अर्ज़ करण लॻो ए मुंहिंजा रब अॼु कहिड़ो ॾींहुं आहे, अॼु कहिड़ी ख़ुशी आहे, रब करीम जो मां अव्हांखे गफ़ूरुर रहीम लिखां। मुंहिंजो रब चवण लॻो ए कलम तोखे ख़बर नाहे अॼु मां पंहिंजो आख़िरी महबूब दुनिया ते मोकिलियो आहे। यानी अल्लाह तबारक व ताला जॾहिं नबी करीम के दुनिया ते मोकिलियो त रब करीम कलम के हुक्म कयो अॼु मूंखे वाहिदुल क़हार न, अॼु मूं रब के गफ़ूरुर रहीम लिखजां।
अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हांजे मथां महिरबान इन जे करे आहे जो रब करीम जे महबूब असां गुनाहगारनि जूं रब खे बार बार पारतूं कयूं त अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थई हता के जॾहिं नबी करीम खे रब करीम दुनिया ते आंदो त नबी करीम दुनिया ते अचण सां ई सजदो कयो ऐं नबी करीम जे चपन मुबारकनि ते लबन ते इहो ई हुयो त पाण सजदे जे दौरान चवण लॻा या रब हबली उम्मती या रब हबली उम्मती मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत जी पारत थई। अल्लाह तबारक व तआला जो महबूब हर घड़ी हर वक्त असां ऐं तव्हां गुनाहगारनि जो सोचींदो रहियो असां ऐं तव्हां पंहिंजे अमलनि खे ॾिसूं असां ऐं तव्हां पंहिंजी ख़ताउनि खे ॾिसूं त असां जूं ख़ताऊं एतिरियूं आहिनि जो असांजो यकीनन अमलनि वारो जेको सिलसिलो आहे बिल्कुलु घटि आहे गुनाहनि जा कम असां में वधी विया आहिनि। हज़रत फ़ुज़ैल बिन अयाज़ खां मुरीद पुछण लॻो ए अल्लाह जा प्यारा जे अगर मुखां को सवाल करे विझे त तूं अल्लाह सां मोहब्बत करें थो अल्लाह जे रसूल सां मोहब्बत करें थो त मां उन जो जवाब छा ॾियां। हज़रत फ़ुज़ैल बिन अयाज़ उन मुरीद खे चवण लॻो त तूं जवाब में तकड़ न कजां पहिरियां सोचजां त ए मुंहिंजा मुर्शिद मां पहिरियां छा सोचां। हज़रत फ़ुज़ैल बिन अयाज़ चवण लॻो जे अगर तूं न कंदे त कुफ्र में हलियो वेंदे जे अगर हा कंदे त पोइ जे अंदरि ॾिसजां त तुंहिंजो जेके कम आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी शरीयत ते आहिनि या न। याने जेकर तूं चएं मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुताबिक़ आहियां पोइ पंहिंजे अमलनि खे ॾिसजां तुंहिंजा कम अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॿुधायल फरमाननि ते आहिनि जेकर न कंदे त कुफ्र में हलियो वेंदे। हज़रत अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि वक्त जा वली आहिनि अल्लाह तबारक व तआला जा नेक बाना आहिनि। किताबनि लिखियो आहे त अल्लाह जो नेक बानो कंहिं रस्ते सां गुज़र करे रहियो हो उन रस्ते सां याने हिकु बनू हो उन बने सां गुज़र पे कयईं त उन बने में सिर्फ़ु हिकु माण्हू गुज़री सघे थो ॿियो माण्हू गुज़री नथो सघे। त हज़रत अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि लिखियो जेॾी महिल मां बने सां गुज़रण पे चाहियो मूं ॾिठो त मुंहिंजे अॻियां हिकु कुतो आहे जेको उन बने ते आहे उहो बि मां जाॾे वञा थो उहो मुॾे थो अचे। त हज़रत अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैहि बने ते बीही रहिया कुतो हटे त मां अॻिते रस्तो इख्तियार कयां कुतो बि बीही रहियो आहे। अल्लाह वारा कुतनि जूं जानवरनि जूं ॿोलियूं बि सम्झंदा आहिनि अल्लाह वारो उते बीही रहियो कुतो चवण लॻो ए मुहद्दिस रस्तो छॾे ॾे त मां रस्तो इख्तियार कयां। हज़रत अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी चवण लॻो ए कुता तूं रस्तो छॾ त मां रस्तो इख्तियार कयां रस्तो पार कयां। त कुतो चवण लॻो ए अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी जे अगर मां रस्तो छॾियां त ऐं तूं रस्तो न छॾे इहो ग़लति आहे तूं रस्तो छॾे ॾे ऐं मां रस्तो इख्तियार करे रस्तो पार करे वञा। हज़रत अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी इरशाद फरमायो मूं कुते सां हम कलाम कंदे कुते खे चयमि ए कुता मां नमाज़ पढ़ंदो आहियां हेठि गप लॻी पई आहे जेकर मां बने खां हेठि लहंदुमि मुंहिंजा कपिड़ा ख़राब थी वेंदा मुंहिंजा कपिड़ा पलीत थी वेंदा मां नमाज़ कोन पढ़ी सघंदुमि। त उन कुते जो जवाबु ॿुधो उहो कुतो चवण लॻो ए अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी जे अगर तूं बनू छॾे करे हेठि लही पवंदे तुंहिंजा कपिड़ा ख़राब थी वेंदा तुंहिंजो जिस्म नापाक थी वेंदो उहो त हिकु ॿिनि बाल्टियुनि सां धोपी वेंदो जे अगर मां बनू छॾे हेठि लही वियुमि पोइ मथां तुंहिंजी दिलि में तकब्बुर पैदा थिए। अल्लाह तबारक व तआला तकब्बुर वारनि खे नापसंदि कंदो आहे पोइ ईअं न थिए तूं हूअं हिकु ॿिनि बाल्टियुनि सां पंहिंजा कपिड़ा पाक करे विझे ऐं जे अगर मां रस्तो छॾे ॾियां त अब्दुल रहीम मुहद्दिस दहलवी तुंहिंजी दिलि में तकब्बुर न पैदा थिए। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे जेको तकब्बुर कंदो आहे जेको गुरूर में ईंदो आहे पोइ भले उहो 70 दरियानि सां तड़ करे त बि उनजो तकब्बुर लही कोन सघे। याने अल्लाह असां ऐं तव्हांखे तकब्बुर जी बीमारी खां बचाए।
हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि हिक बेरे के गली मां गुजर करे रहा हा। हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे सामू हिक कुत्तो आयो। उन कुत्ते हजरत बायजीद बिस्तामी सा कुछ कलाम कयो। हजरत बायजीद बिस्तामी पांजे मथे ते हथ लई करे वेही रहो। मुरीदन पुछा कई, ए मुर्शिद करीम, कुत्ते तवां के छा चयो आ जो अवां पांजे मथे ते हथ ॾेई छॾिया आहिनि? त बायजीद बिस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि चवण लॻो, ए मुंहिंजा मुरीदो, कुत्ते वॾी ॻाल्हि करे छॾी आ। मुंहिंजा मुर्शिद कुत्ते छा चयो आ? हज़रत बायजीद बिस्तामी चवण लॻो, ए मुरीदो, कुत्तो तोखां सवाल थो करे, ए बायजीद बिस्तामी, तो में छा हो? तो मुंहिंजो कहिड़ो कसूर हो जो रब मूंखे कुत्तो बणायो आ, ऐं तुंहिंजो कहिड़ो अमल हो जो रब तोखे इंसान बणायो आ? हजरत बायजीद बिस्तामी चयो, जेॾी महिल कुत्ते इहो सवाल कयो, उन सवाल जो जवाब मूं वटि कोन थी सघियो। उन कुत्ते वरी थोड़ी देर में वरी कलाम कयो ऐं चवण लॻो, बायजीद बिस्तामी, रब मूंखे कुत्तो बणायो आ, रब जी कुदरत आ तोखे इंसान बणाई, उहा बि रब जी कुदरत आ। पर बायजीद बिस्तामी, तकबुर न कजां कॾहिं, तकबुर न कजां कॾहिं इहो न सोचजां त रब मूंखे कुत्ते खां भलो कयो आहे। जे अगरि तूं अमल दुनिया में भला कंदे त तूं भलो आहे, जे अगरि दुनिया में अमल ग़लति कंदे त तूं कुत्ते खां बि बदतर आहे। असां ऐं तव्हां पंहिंजा अमल ॾिसूं, असां ऐं तव्हां पंहिंजे अंदरि ॾिसूं, असां ऐं तव्हां कुतनि खां बि बदतर आहियूं। जेकर असांजा अमल भला न आहिनि त, जेकर असांजा अमल भला आहिनि त पोइ असां दुनिया में बि भला आहियूं, आख़िरत में बि भला आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हांखे उहे कम कराए जंहिंमें रब राज़ी आहे ऐं रब जो रसूल राज़ी आहे। हिकु बादशाह हो, उन जो हिकु उसूल हो त जेको बि वज़ीर ग़लती कंदो हो त बादशाह हिकु 10 कुत्ता पाले रखिया हा। जेको बि ग़लती कंदो हो, बादशाह उन 10 कुतनि जे अॻियां उनखे उछले छॾींदो हो। उहे कुत्ता उनखे खाईंदा हा। हिकु भेरे उन जे वज़ीर ग़लती करे विधी, जेको वज़ीर बादशाह जो दादलो आहे। बादशाह जेॾी महिल उनखे हुकुम ॾिनो सज़ा जो त उन बादशाह खां मोहलत घुरी, ए बादशाह, मूंखे कुझु टाइम ॾे, मूंखे कुझु मोहलत ॾे, उन खां पोइ भले तूं मूंखे सज़ा ॾिजां। त उहो शख़्स उन जाइ ते हली वञी वेही रहियो जिथे कुतनि जी मानी जेको शख़्स ॾींदो हो उनखे चवण लॻो, कुझु टाइम या ड्यूटी मूंखे तूं ॾे, मां कुतनि खे मानी ॾियां ऐं तूं ड्यूटीअ खां फ़िलहाल फारिग थी वञे। उहो चवण लॻो, मां उअं ई बि बेज़ार थी पियमि, जे अगरि तूं चएं थो पोइ इहा ड्यूटी तोखे थो मां ॾियां, उन खां पोइ वरी मां ड्यूटी संभालींदुमि। उहो शख़्स उन कुतनि जी ख़िदमत कई। जेॾी महिल उन जी सज़ा जो वारो आयो, बादशाह जेॾी महिल उनखे घुरायो, मजमूओ हिते उते मौजूद थी वियो, सभई माण्हू तमाशो ॾिसण लाइ मौजूद थिया। जेॾी महिल बादशाह उनखे पिंजरे जे अंदरि उछलियो, जेॾी महिल कुत्ता खोलिया विया, उहे खूनखार कुत्ता उन शख़्स उन वज़ीर जे तरफ़ जेॾी महिल अॻिते वधिया, जेॾी महिल अॻिते वधिया त उहे खूनखार कुत्ता उन वज़ीर जे पेरनि ते किरी पिया। उहो बादशाह ॾिसी हैरान थी वियो, ही जेके कुत्ता जे अगरि कंहिं इंसान जी पिंजरे जे अंदरि धप बि अचे त छिता थी पवंदा आहिनि खाइण जी नियत सां, हिनखे अॼु कुतनि ॾिसी करे पेरनि ते किरी पिया आहिनि। त बादशाह हैरानगीअ में पुछा कई, ए वज़ीर, कुत्ता तोखे कीअं था सुञाणनि, कुत्ता तोखे छो नथा खाइनि? त उन जी अखियुनि मां पाणी वही आयो ऐं रोई करे चवण लॻो, ए बादशाह, मां तोखे दरअसल इहो ई ॾेखारण जे लाइ तोखां मोहलत वरिती हुई। मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत में अजाई विञाए छॾी आहे। जे अगरि मां इहा सॼी ज़िंदगी पंहिंजे रब जी ख़िदमत कयां हा त अॼु रब मूंखे इहो ॾींहुं ई न ॾेखारे आहे। याने मां बादशाह सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत कई, इन जे करे तो मूंखे हिकु ग़लतीअ जे करे कुतनि जे अंदरि कुतनि खे मुंहिंजो जिस्म हवाले करे छॾियो। पर ही रब उहो गफ़ूर आहे, जे अगरि मां बार बार ग़लतियूं कयां ऐं तौबा कयां त रब इरशाद थो फरमाए, ए बानहा, जे अगरि तूं गुनाह करे तौबा करे त मां रब को बख़्शण ते बि क़ादिर आहियां।
जना इब्लीस के जन्नत मां कढियो वियो त इब्लीस अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जो कसम खणी चयो, ए मुंहिंजा रब, क़यामत ताईं मां तुंहिंजे बाननि खे बरगलाईंदो रहंदुसि, उन्हनि खे गुमराह कंदो रहंदुसि। त मुंहिंजे रब चयो, ए इब्लीस, जे अगरि तूं कसम थो खणे त मूंखे पंहिंजे रब जी हुजण जी कसम आहे त जेसी ताईं मुंहिंजा बाना मूंखां तौबा कंदा ओसी ताईं मां उन्हनि जा गुनाह पियो माफ़ कंदुसि। याने जेसी ताईं बाना तौबा कंदा ईंदा ओसी ताईं मां उन्हनि जा गुनाह पियो माफ़ कंदुसि। इब्लीस वाइदो कयो, रब, मां तुंहिंजे बाननि खे बरगलाईंदुसि। त अल्लाह इरशाद फरमायो, ए इब्लीस, जे अगरि तूं मुंहिंजे बाननि खे बरगलाईंदे त पोइ मूं रब जो बि वाइदो ॿुध, जेसी ताईं मुंहिंजा बाना सची तौबा कंदा ईंदा मां रब उन्हनि खे माफ़ कंदो ईंदुसि। अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां खे ज़िंदगी इन जे लाइ ॾिनी आहे जो रब करीम असां ऐं तव्हां खे दुनिया में मोकिलियो इन जे लाइ आहे असां ऐं तव्हां रब करीम जी इबादत कयूं। अल्लाह तबारक व तआला जे महबूबनि जे ॿुधायल फरमाननि ते अमल कयूं ऐं हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलाम सलाम जेके अल्लाह तबारक व तआला जा प्यारा नबी आहिनि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे 16 साल हिकिड़ी बीमारीअ में मुबतला कयो त कनीज़ा चवण लॻी, ए अल्लाह जा नबी, तूं अल्लाह जो प्यारो आहीं, रब करीम जी बारगाह में दुआ घुर त रब करीम तोखे सिहत अता करे। हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलातो व सलाम उन कनीज़ा खे चवण लॻा, ए कनीज़ा, रब करीम मूंखे केतिरा साल सिहत ॾिनी हुई त उहा चवण लॻी, ए हज़रत अयूब, रब करीम अव्हां खे 60 साल सिहत ॾिनी आहे। अॼु असां ऐं तव्हां जे मथां 5 ॾींहंनि या 4 ॾींहंनि जे का बीमारी अची वञे त पूरी दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं असां ऐं तव्हां बीमारी में मुबतला थी विया आहियूं, अल्लाह करे असांखे सिहत नसीब थिए। हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलातो व सलाम जेॾी महिल कनीज़ खे इहो चयो, ए कनीज़ा, रब मूंखे 60 साल ज़िंदगी सिहत सां ॾिनी हुई ऐं 16 साल रब मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे, बीमारीअ में मुबतला कयो आहे, त रब करीम जो मां नाशुक्री कीअं कयां? पोइ रब करीम जेतिरा साल मूंखे सिहत में रखियो हो बीमारीअ खे बि ओतिरा साल हलण ॾे। अल्लाह तबारक व तआला के हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलातो व सलाम जा उहे लफ़्ज़ मुबारक पसंद अची विया। रब करीम हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलातो व सलाम खे बीमारी खां शफ़ा ॾेई छॾी। वरी कनीज़ा चवण लॻी, ए अल्लाह जा नबी, मूंखे ॿुधा त बीमारी भली हुई या सिहत भली आहे? हज़रत अयूब अला नबीना अलैहि सलातो व सलाम चवण लॻो, सभु ॾींहं रब जा आहिनि, सभई ॾींहं भला आहिनि, जे अगरि तूं मूंखां पुछा थी करे त पोइ मां चवां थो बीमारी भली हुई। त उहा कनीज़ा चवण लॻी, ए हज़रत अयूब अला नबीना, बीमारी भला कीअं भली हुई? हज़रत अयूब अलैहि सलातो व सलाम चवण लॻो, अल्लाह तबारक व तआला 24 कलाकनि में हिकु भेरो मुंहिंजो हाल पुछंदो हो। अल्लाह तबारक व तआला बीमारीअ जे दौरान 24 कलाकनि में मुंहिंजो हाल पुछंदो हो। पोइ मुंहिंजी बक़ाया टाइम ईअं गुज़री वेंदो हो त मां सोचणु लॻंदो हुउमि, मालिक मुंहिंजो हाल पुछो आहे, रब मूंखां हाल जी पुछा कई आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जॾहिं खां मूंखे सिहत अल्लाह बख़्शी आहे, रब मूंखां कॾहिं बि हाल कोन पुछो आहे। याने अल्लाह तबारक व तआला जे नबी हज़रत अयूब अला नबीना अल्लाह तबारक व तआला जॾहिं उन्हनि खे बीमारी में मुबतला कयो हुयो त अल्लाह जो नबी अल्लाह तबारक व तआला उन जे मथां इम्तिहान विधो हो हिकिड़ो। त हज़रत अयूब चवण लॻो, मूंखे रब जी ज़ात जो कसम आहे, जॾहिं मां बीमार हूंदो हुउमि त रब मूंखां हाल पुछंदो हो।
अज रब मुखां हाल नथो पुछे, अज रब मुखां हाल इन जे लाइ नथो पुछे जो मां अज सेहतमंद आहियां। अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां खे रब जी हर नेमत ते शुक्र करण वारो बनाए ऐं अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हां खां उहे कम कराए जंहिंमें रब ऐं रब जो रसूल राज़ी आहे। बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी हदीस पाक आहे, हिकु ग़रीब शख़्स उनखे कर्ज़ जी ज़रूरत पइजी वई त उहो कंहिं नेक बाने वटि आयो ऐं उनखे चवण लॻो, ए अल्लाह जा प्यारा मूंखे 1000 दीनार था खपनि। दीनार सोन जा हूंदा आहिनि ऐं जेके दिरहम उहे चांदी जा हूंदा आहिनि। उहो अल्लाह जो नेक बानो चवण लॻो, तोखे मां 1000 दीनार त ॾियां पर को गवाह त वठी अच। त उहो चवण लॻो, ए अल्लाह जा प्यारा ग़रीबनि जो गवाह केरु हूंदो आहे? त चवण लॻो, मूं ग़रीब जो हिकु गवाह आहे। उन पुछा कई त उहो गवाह केरु आहे? चवण लॻो, उहो गवाह मुंहिंजो रब आहे। त चई, जेकर गवाह तुंहिंजो रब आहे भला को कफ़ील वठी अच, जे अगरि तूं बीमार थी पए त मां तूं उहे पैसा कफ़ील खां वठां, जे अगरि तोखे कुझु थी पए त उहो पैसा ॾेई छॾे। उहो चवण लॻो, कफ़ील बि मुंहिंजो रब आहे। अल्लाह तबारक व तआला जे नेक बाने उनखे पैसा ॾेई छॾिया ऐं कर्ज़ वापसि करण जो वाइदो बि थी वियो। उन पूरी कोशिश कई त उनखे अल्लाह तबारक व तआला वापसीअ जे लाइ 1000 दीनार बि ॾेई छॾिया। अल्लाह जो नेक बानो जेॾी महिल वापसी करण जे लाइ दरिया जे किनारे ते पहुतो, अल्लाह तबारक व तआला उन शख़्स जे इम्तिहान जे तौर उन दरिया जे किनारे ते उनखे को वसीलो कोन मिलियो, का कश्ती कोन मिली जंहिंजे तौर उहो कर्ज़ वापसि करे उहो शख़्स परेशान थी वियो। अल्लाह तबारक व तआला जो नेक बानो उन कर्ज़ खे हिकु काठीअ में विझी करे उन में बंदि करे ऐं ख़त लिखियईं, मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मूंखे रब करीम 1000 दीनार ॾेई छॾिया ऐं रब करीम जी मूं गवाह करे तोखे वापसि उन दीनार जे लाइ मां जेॾी महिल दरिया ते पहुतुसि त मूंखे का कश्ती कोन मिली आहे। मां ही ख़त तुंहिंजे तरफ़ रवां थो कयां। मूंखे अल्लाह तबारक व तआला जे ख़ौफ़ खां मां इहे काठीअ में पैसा विझी करे ऐं ख़त में लिखियईं त मूंखे पैसा त थी विया पर को वसीलो कोन मिलियो तो वटि पुॼण ताईं। जेॾी महिल उन उहा काठी रवां कई आहे, होॾां उहो शख़्स बि दरिया जे किनारे ते इंतज़ार में आहे। उहो अचे त मां कर्ज़ वठां, पर उन ॾिठो त उहो कोन पहुतो आहे। उन जी दिलि में ख़्याल आयो, शायदि रब खे गवाह करे मुकरजी वियो आहे, फिरी वियो आहे, इहो मूंखे कर्ज़ वापसि कोन कंदो। जेॾी महिल वञण लॻो त उन ॾिठो हिकु काठी तरंदी थी अचे। उन सोचियो त मां काठीअ खे खणी वञा ऐं उनखे मां पंहिंजे ॿारनि जे कमु अचण ते उनखे वञी ॿारियां। उन शख़्स उहा काठी दरिया मां कढी करे घर खणी आयो। जेॾी महिल घर खणी उन काठीअ खे बधई त उन जे अंदरां 1000 दीनार बि निकिरी आया ऐं उन में हिकु ख़त बि हुयो। जेॾी महिल ख़त पढ़े त उन ख़त में लिखियलु हो, मूंखे रब करीम 1000 दीनार बि ॾिना हा ऐं रब करीम वापसीअ जे लाइ मूंखे दरिया जे किनारे ते बि मोकिलियो, पर मूंखे को वसीलो कोन मिलियो तो वटि पुॼण ताईं। ऐं वरी उन शख़्स 1000 दीनार ॿिया गॾु करे वरी वापसि दरिया जे किनारे ते आयो। उनखे 1000 दीनार जेॾी महिल उन वटि पहुतो ऐं चवण लॻो, मुंहिंजे मथां तूं मथां ग़लति गुमराही करे मथां ग़लति सोचे, मां 1000 दीनार पहिरियां बि करे छॾिया हा। साॻी तारीख़ जे अंदरि मूंखे 1000 दीनार बि मिली विया हा, पर मूंखे का शइ कोन मिली हुई जो मां तो वटि पुॼी अची करे तोखे वापसि कयां। त उहो शख़्स चवण लॻो, ख़ुशि थी वञ, जंहिं रब खे तो गवाह कयो हो उन रब उहे 1000 दीनार मूं वटि पुॼाए छॾिया हा।
याने अल्लाह तबारक व तआला ते जेको भरोसो आहे न उहो एतिरो त कामिल रखिजे जो असां ऐं तव्हांजे मथां जेकर का मुसीबत अचे त पोइ रब जे पुॼण ताईं अल्लाह तबारक व तआला ज़मीन ते असां ऐं तव्हांजे लाइ पंहिंजो घर मोकिलियो आहे। उहो घर छा आहे? उहो घर कहिड़ो आहे? उहो घर मस्जिद शरीफ़ आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां ऐं असां जेॾीमहिल कामिल ईमान सां उन मस्जिद में अची त ॾिसूं, मस्जिद में वेही त ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी मस्जिद जो मज़ो छा आहे ऐं रब सां कलाम जो मज़ो छा आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम पाण फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला जेॾीमहिल हज़रत अल्लाह तबारक व तआला जी निमाज़ पढ़ंदा हुआ, जेॾीमहिल निमाज़ में बीहंदा हुआ त पाण इहे अल्फाज़ चवंदा हुआ, रब मां नमाज़ इन लाइ नथो पढ़ां जो मूंखे जन्नत नसीब थिए, बल्कि मां नमाज़ पढ़ां इन लाइ तो तूं रब आहीं नमाज़ जे लाइ, तूं आहीं नमाज़ जे लाइ। अल्लाह साईं जेकर मां नमाज़ पढ़ां थो इन जे लाइ थो पढ़ां जो अल्लाह तबारक व तआला तूं नमाज़ जे लाइक़ आहीं। हिकु बुज़ुर्ग जंगल में इबादत करे रहियो हो, कुझु माण्हुनि ॾिठो त उहो अल्लाह जो नेक बानू जंगल में अकेलो वेठो आहे। जेॾीमहिल उन जी तरफ़ वेझो थी करे ऐं उनखे सलाम वराए चवणु लॻा, हे अल्लाह जा प्यारा तूं अहिड़े जंगल ख़ौफ़नाक में अकेलो वेठो आहीं, तोखे ख़ौफ़ पवंदो थिए? त उहो चवणु लॻो मां अकेलो न आहियां। चई तूं अकेलो न आहीं, भला तोसां ॿियो गॾु केरु आहे? उहो चवणु लॻो जेॾीमहिल मां कंहिंसां कचहरीअ जी नियत कंदो आहियां, जेॾीमहिल कचहरीअ जी मां सोचींदो आहियां त कंहिंसां कचहरी कयां त मां रब अल्लाह तबारक व तआला जो पाक क़ुरान करीम खोले करे पोइ रब सां कचहरी कंदो आहियां। ऐं जेॾीमहिल मां सोचींदो आहियां त मूंसां केरु कचहरी करे त पोइ मां नमाज़ में बीहंदो आहियां ऐं रब मूंसां कचहरी कंदो आहे। असां ऐं तव्हां नमाज़ जी अहमियत खे जेकर सम्झी वञूं, अल्लाह असां ऐं तव्हांखे नमाज़ जी अहमियत सम्झण जी तौफ़ीक़ अता करे। रब करीम असां ऐं तव्हां खां उहे कम कराए जंहिंमें अल्लाह राज़ी ऐं अल्लाह जो रसूल राज़ी आहे। रब राज़ी त रब जो रसूल राज़ी आहे, ऐं रब जो रसूल राज़ी आहे त पोइ क़यामत बि असांजे लाइ आसान आहे ऐं दुनिया बि असांजे लाइ भली आहे त आख़िरत बि असांजे लाइ भली आहे। रब करीम असां मुंहिंजो चवण ऐं अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।